अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो सूबाई ख़ास मुआविन हाजी नवाब खान वसाण जे हुकुम ते हिंदू बिरादरीअ जे अॻुवाणनि प्रकाश लाल, अॻूणो काउंसलर झोड़ोमल, सोबराजमल ऐं ॿियनि सां आरिफ खान महर जी मुलाक़ात। हिंदू बिरादरीअ जे अॻुवाणनि सां सफ़ाई सुथराई ऐं तरक़ियाती कमनि बाबति ॻाल्हि ॿोल। भिटियुनि ऐं पाड़नि जे मसइलनि बाबति ॼाण वरिती। जॾहिं त पीपल्स पार्टी अॻुवाण आरिफ खान महर मीडिया खे ॿुधायो त पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻुवाण हाजी नवाब खान वसाण जे हुकुम ते पिरियालो जे हिंदू बिरादरीअ जे अॻुवाणनि सां मुलाक़ात करे संदनि मसइलनि बाबति मालूमात वरिती वई। उन्हनि जे मसइलनि खे हाजी नवाब खान वसाण आॾो पेश कयो वेंदो त जीअं शहर जा मसइला फौरी तौर हल थी सघनि, हिंदू मुहलनि जो तरक़ियाती कमु थी सघे। उन मौक़े ते समाजी अॻुवाण उस्ताद निसार अहमद धारेजो, वॾेरो राजा खान उलरो, अवैस अहमद धारेजो ऐं ॿिया मौजूदु हुआ। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरियालो। जी नाज़रीन, पिरियालो सूबाई ख़ास मुआविन हाजी नवाब खान वसाण जे हुकुम ते हिंदू बिरादरीअ जे अॻुवाणनि प्रकाश लाल, अॻूणो काउंसलर झोड़ोमल, सोबराजमल ऐं ॿियनि सां आरिफ खान महर जी मुलाक़ात। हिंदू बिरादरीअ जे अॻुवाणनि सां सफ़ाई सुथराई ऐं तरक़ियाती कमनि बाबति ॻाल्हि ॿोल। भिटियुनि ऐं पाड़नि जे मसइलनि बाबति ॼाण वरिती। जॾहिं त पीपल्स पार्टी अॻुवाण आरिफ खान महर मीडिया खे ॿुधायो त पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻुवाण हाजी नवाब खान वसाण जे हुकुम ते पिरियालो जे हिंदू बिरादरीअ जे अॻुवाणनि सां मुलाक़ात करे संदनि मसइलनि बाबति मालूमात वरिती वई। उन्हनि जे मसइलनि खे हाजी नवाब खान वसाण आॾो पेश कयो वेंदो त जीअं शहर जा मसइला फौरी तौर हल थी सघनि, हिंदू मुहलनि जो तरक़ियाती कमु थी सघे। उन मौक़े ते समाजी अॻुवाण उस्ताद निसार अहमद धारेजो, वॾेरो राजा खान उलरो, अवैस अहमद धारेजो ऐं ॿिया मौजूदु हुआ। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरियालो।